अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया कंडियारो मां रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी। मोहब्बत देरो लॻ हिकु महीनो अॻु क़त्ल थियल ॻोठ पिरियल सरगानी वासी मज़र सरगानी जे वारिसनि ग़ुलाम शब्बीर सरगानी ऐं मिस्किन अली सरगानी जी अॻवाणी में क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदे ॿुधायो त हिकु महीनो अॻु असांजे नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हुयो, जंहिंजो अॼु चालीहो आहे ऐं क़त्ल कंदड़ जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां मिस्किन माण्हू क़ुरान पाक नियाणियूं साण करे हर हिक जे दर ते इंसाफ़ लाइ विया आहियूं, पर असांजी दां नथी ॿुधी वञे ऐं जवाबदार बासर माण्हुनि जी सपोर्ट सां ज़मानतूं खणाईंदा था वञनि ऐं असांजो केस लोड़ण जी कोशिश कई पई वञे। असां आला इदारनि IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं एडिशनल जज कंडियारो खे अपील था कयूं त खुदारा मज़र सरगानी जे जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द करे जवाबदार खे गिरफ़्तार करे कानून जे कठिरे में आणे असां सां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जी छा मसलो आहे? जीअं त अॼु चालीहो ख़ैर सां पूरो थियो मज़लूम सरेआम मज़र खे क़त्ल हणी गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। उन जे बावजूदि सरापा एहतिजाज सां आहियूं, पर अॼु ॾींहं ताईं को क़ातिल हिकिड़ो ई गिरफ़्तार आहे, हिकिड़ो जेको गिरफ़्तार उन जी ज़मानत थी वई आहे। बक़ाया उन्हनि ते को बि एक्शन न खयो वियो आहे। बराए महिरबानी वस वारनि अमलदारनि खे अपील आहे त इन्हनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार करे ऐं हिननि जूं ज़मानतूं बि रद्द करे। जेके सरेआम हथियार खयूं राति ॾींहुं असांजूं निंडूं हराम करे असां ते दबाव पिया था विझनि त जीअं केस तो हथ खणो, मौतमार धमकियूं मिलनि थियूं। बराए महिरबानी करे SSP नौशरो IG सिंध DIG बेनज़ीर आबाद SSP नौशरो फिरोज़ खे अपील था करियूं त जीअं जल्द खां जल्द गिरफ़्तार करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।